वलीकार मां आहियां ज़ुबैर खोड़ो ऐं मां आहियां सबा आबड़ो। हेडलाइंस में सभ खां पहिरियां शुरूआत कंदासीं। सुप्रीम कोर्ट जजिस पारां रुगो हिकु वज़ीर आज़म खे ईमानदार वज़ीर आज़म कोठण ते सेनेट में गौर थियो आहे। बिल्कुल नासिन अवांखे अपडेट कयो पिया। सेनेट जे इजलास जे हवाले सां चेयरमैन सादिक संजरानी जी सदारत हेठि सेनेट जो इजलास थियो आहे। हुकूमत ऐं पीटीआई आमो साम्हूं थी वियो आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सेनेट इजलास सेनेट चेयरमैन सादिक संजरानी जी सदारत में थियो, जंहिंमें सुप्रीम कोर्ट तरफां हिकु वज़ीर आज़म खे ईमानदार करार ॾियण वारा जेके रिमार्क्स आहिनि उन बाबति अटॉर्नी जनरल जो वज़ीर कानून खे जेको लिखियलु ख़त आहे उन ते सेनेट में हंगामो थियो आहे। हुकूमत ऐं अपोज़िशन आम्हूं साम्हूं अची वई। पीटीआई जे मेंबरनि तरफ़ां एहतिजाज कयो वियो। रज़ा रब्बानी जेको पीपी जो सेनेटर आहे उन मौक़िफ़ इख़्तियार कयो त अटॉर्नी जनरल जेकॾहिं पार्लियामेंट ऐं जुडिशरी जो एतिरो ई हामी आहे त जॾहिं अदालत तरफ़ां पार्लियामेंट ते हमिलो थिए थो त अटॉर्नी जनरल खे अदालत में पार्लियामेंट जो दिफ़ा करणु घुरिजे ऐं अटॉर्नी जनरल पार्लियामेंट खे बुनियाद ते ॻाल्हि नाहे करे सघंदो। अटॉर्नी जनरल खे हिन मामले ते ख़त लिखियो वञे। उन ते मुख़ालिफ़ गुर्जे अॻवान शहज़ाद वसीम जो मौक़िफ़ इख़्तियार कयो। शहज़ाद वसीम मौक़िफ़ इख़्तियार कयो त ही पार्लियामेंट नामुकम्मल आहे। हिकिड़ी वॾी जमात खे दीवार सां लॻायो वियो आहे। आइन तहत हलणो आहे त इलेक्शन करायो। आइन साम्हूं अचे त अदालत जेका आहे सो इलेक्शन कराए। अदालतुनि जो एहतराम करियूं था, आइन जो बि एहतराम करियो। उन ते कानून वारे वज़ीर तरफ़ां चयो वियो त 8 महीना लाजिज़ में वही हाणे जेको आहे सो कानून जी ॻाल्हि कनि था। लाड प्यार में जेके इस्तीफ़ाऊं ॾिनियूं जॾहिं क़बूल कयूं वयूं त रोइण शुरू करे छॾियूं। अपोज़िशन वारा पंहिंजे गिरेबान में ॾिसनि। अहिड़ी रीति सेनेट जी कार्रवाई दौरान रज़ा रब्बानी जेको मौक़िफ़ इख़्तियार कयो उन ते जेके अटॉर्नी जनरल जा जेके ख़त आहे उन जे हवाले सां आज़म नज़ीर तारड़ मुख़्तलिफ़ वज़ाहतूं ॾिनियूं। आज़म नज़ीर तारड़ जो मौक़िफ़ हो त अटॉर्नी जनरल उन लाइ वज़ाहत कई त छाकाणि जो सुप्रीम कोर्ट में हू मौजूदु हो। चीफ जस्टिस हिकु वज़ीर आज़म जे ईमानदार हुजण जा रिमार्क्स न आहिनि ॾिना। रिमार्क्स खे सोशल मीडिया ते ग़लति तरीक़े सां पेश कयो वियो आहे। ऐवान में शोर शराबो जॾहिं वधी वियो त सेनेट चेयरमैन सादिक संजरानी इजलास अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾियो। गुलाम रसूल, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।